ठटे जे रहवासी अब्दुल गनी गंदरो संदस घरवारी आमीन नूह बल्कीस शाजिया खमीस अब्दुल करीम गंदरो बिन बासरन जे जातिन खिलाफ एहतजाज कंदे चयो त ठटे शहर जे कच्ची आबादी जे ॻोठ गुलसन गंदरो जे रहवासिन नूर मोहम्मद गंदरो बिलावल सत्तार रज़ा गंदरो ऐं ॿियनि संदन जीअण जंजाल करे छॾियो आहे। रोज़ानो मथनि हमला करे उन जे माण्हुनि खे ज़ख़्मी करे रहिया आहिनि। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त ईद जे 3 ॾींहं ते पिण आमरी स्टाफ पर हमलो करे अब्दुल करीम खमीसो ऐं जमील गंदरो खे ज़ख़्मी कयो वियो। हुन वज़ीर आला सिंध IG सिंध DIG हैदराबाद SSP ठटे सेशन जज ठटे समेत वसवारनि खे अपील कई त साणनि इंसाफ़ करे तहफ़ुज़ न वञे ऐं मथनि हमला करे संदन माण्हुनि खे ज़ख़्मी करे बल्कीस खे अगवा करे नुक़सान जूं धमकियूं ॾींदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। छोकिरो मुंहिंजो गुज़ारे वियो। उन खां पोइ जेको सो अब्दुल शकूर नालो हुओसि। उन खां पोइ छोकिरी अदद मां वठी हलिया। उन खां पोइ जेको सो छोकिरी पंहिंजी मर्ज़ी सां मूं वटि पहुती। पोइ बार जेको सो बिलाल जेको धमकियूं ॾिनियूं ऐं घर मंझि घिड़ी आयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk